नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कई पिया। 5 ॾींहं अॻु तालकाकोट डेजी कुंभ थाणे जी हद जे ॻोठ हैबत खान गोपांग अंदर महबूबा खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण वारे केस में गुरबल मुख जुनूनी जवाबदार सिकंदर पुट सुलेमान गोपांग स्पेशल टीम पुलिस खैरपुर इंचार्ज वटि पाण मुरादो पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। उन मौक़े ते गिरफ़्तारी पेश कंदड़ जुनूनी नौजवान ॿुधायो त संदसि महबूबा वज़ीरा गोपांग जो संग खेसि वारिसनि पाण ॾिनो हुयो ऐं काफ़ी पैसा बि वसूल कया हुआ। जंहिं बाद संदसि महबूबा जो रिश्तो संदसि वारिस ॿिए हंधि करे रहिया हुआ, जेका ॻाल्हि बर्दाश्त न थी सघी। जंहिं मामले खे हल करण लाइ महबूबा जे वारिसनि सां ॻाल्हि ॿोल करण लाइ वियसि त जहिड़ो थी पियो, जंहिं सबबि नारी मसमात वज़ीरा खे गोली लॻी वई, जंहिं ते परेशान थी हाणे स्पेशल टीम पुलिस इंचार्ज मुमताज़ अली दस्ती वटि पेश पियो आहियां। उम्मीद आहे त कानूनी तरीक़े सां मसइले जो हल निकिरंदो। मुंहिंजा माइट हुया मीर गोपांग, एजाज गोपांग, मिस्री शाह ऐं बखत अली। मुंहिंजी माइटाणी मूंखे ॾियणी कई, 5 रुपया कुझु वरिता हुयऊं। पोइ वरी मूंखे घर खां झले छॾियऊं, उहा ॾियनि पिया ॿिए खे। पोइ मिटी जो ॿुधी पोइ मां उते वियो हुउमि, उते थोरो झेड़ो थी पियो, लुड़ लाॻो थी वियो, माना पोइ धका धुकी थी, पोइ छोकिरी खे लॻी विया गोली। पोइ हाणे माना उहो केस मुंहिंजे मथां दाख़िल कयो अथनि। हाणे मूंखे इंसाफ़ खपे पंहिंजो। मां पाण पेश पियो आहियां जी। हाणे हुननि मूं ते एफ.आई.आर. दाख़िल कई आहे, बाबा ते कई आहे। हाणे मां जिते पातो आहे मंता साहब दस्ती वटि पेश पियो आहियां। मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे। कानून खे मुंहुं ॾियण जे लाइ मां आयो आहियां। पछता जे आहे त तॾहिं मां उतां आयो आहियां।